अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहिड़ी तरह मदीन जे इलाइके में सनन भाउ शुएब खे मोकिलियोसूं। चयाईं त ए मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, उन खां सवाइ तव्हां लाइ ॿियो को बि महबूद न आहे। बेशक तव्हां वटि तव्हां जे पालणहार तरफ़ां चिटी निशानी अची चुकी आहे। तंहिं करे माण यानी मां पई तौर पूरी पूरी कंदा करियो ऐं माण्हुनि खे शयूं घटि न ॾींदा करियो। मुल्क में उन जे सुधारे ऐं इस्लाह खां पोइ फसाद बर्पा न कयो ऐं उन में अव्हां जी भलाई ऐं खैर आहे। जेकॾहिं अव्हां मोमिन ईमान आणण वारनि मां आहियो ऐं हर रस्ते ते उन लाइ न विहो त जंहिं बि ईमान आंदो आहे उन खे ॾिॾारियो यानी धमकायो ऐं अल्लाह जी राह खां रोकियो ऐं उन में तव्हां ॾिंगाई ॻोल्हण चाहियो था। उहो वक़्तु यादि करियो जॾहिं अमी थोरा हुआ, पोइ हुन अल्लाह ताला तव्हां खे वधाए घणो कयो ऐं तव्हां जी कसरत तव्हां खे वॾाईअ में न विझे। ऐं ॾिसो त फसाद बर्पा कंदड़ जो कहिड़ो हशर थियो हो। ऐं जेकॾहिं तव्हां मां हिकु जमायत उन ते ईमान आंदो आहे जंहिं सां आउं मोकिलियो वियो आहियां ऐं ॿी जमायत न मञियो आहे, त पोइ ईमान वारो अव्हां खे चुगायो त एसी ताईं सब्र करियो जेसी ताईं अल्लाह असां जे विच में फ़ैसिलो करे ऐं उहो ई सभिनी फ़ैसिले करण वारनि खां बहितर फ़ैसिलो कंदड़ हाकिम आहे। संदसि यानी शुएब जी क़ौम जे हठेल यानी मुतकब्बरनि सरदारनि चयो त ए शुएब, तोखे जिन तोसां गॾु ईमान आंदो आहे तिन खे पंहिंजी वसंदीअ यानी इलाइक़े या शहर मां ज़रूर लोधे कढंदासीं या तव्हीं असांजे दीन में ज़रूर मोटी ईंदो। शुएब चयो, तोड़े खणी असीं तव्हां जे दीन खां बेज़ार हुजूं तब पोइ त यकीनन असां अल्लाह जे मथां कूड़ मड़े चुकासूं। जेकॾहिं असां तव्हां जे दीन में मोटी अचूं, उन खां पोइ बि जो अल्लाह असां खे उन दीन खां निजात ॾिनी आहे ऐं उहो असां खे नथो जुगाए जो असीं उन दीन में मोटी अचूं सिवाय उन जे जेकॾहिं असांजो रब चाहे। असांजे रब हर शइ खे पंहिंजे इल्म सां घेरियो यानी अहातो करे रखियो आहे। असीं पंहिंजे रब ते ई तवक्कुल रखूं था ऐं ए हक़ जा मुनकरो, तव्हां नथा मञो त पोइ असां जी पंहिंजे रब खां हीअ दुआ आहे त ए असांजा रब, असां ऐं असांजी क़ौम जे विच में हक़ जो फ़ैसिलो कर ऐं बिलाशक तू ई सभिनी फ़ैसिले कंदड़नि खां बहितर फ़ैसिलो कंदड़ आहीं। ऐं संदसि क़ौम जे काफ़िर सरदारनि चयो त ए इंसानो, जेकॾहिं तव्हां शुएब जी पैरवी कई त तव्हां यकीनन नुक़सान पाइण वारनि मां थींदो। पोइ उन्हनि खे ज़िलज़िले अची वरितो ऐं हू पंहिंजे घरनि में मुंहं भर ऊंधा थी पइजी रहिया या गोॾनि भर डोड़ंदा थी किरिया पिया हुआ ऐं मरी विया। जिन शुएब खे कूड़ो कयो से ईअं मिटिजी विया ॼण त उते रहिया ई न हुया, यानी संदन नालो ऐं निशान ई न रहियो। ऐं उन्हीअ में को बि शक न आहे त जिन शुएब खे कूड़ो भायो से ई छेही यानी नुक़सान या टोटे पाइण वारनि मां थिया। पोइ शुएब उन्हनि ते बर्बादी ऐं तबाही जा आसार महसूस कंदे उन्हनि खां मुंहुं फिराए हलण लॻो ऐं आख़िरी भेरो मुखातिब थी चवण लॻो, ए मुंहिंजी क़ौम, यकीनन तव्हां खे पंहिंजे रब जो पैगाम पहुचायो ऐं अव्हां जी हर तरह ख़ैर ख़्वाही कई, पंहिंजो फर्ज़ बजाईंदो। तंहिं करे हाणे आउं तव्हां काफ़िर क़ौम ते कीअं अफ़सोस कयां।